लेट मी क्लियर में खुश आमदीद शागिर्द साथियों अॼु पाण 6 दर्जे जी रियाज़ीअ जो बाब टियों जंहिंजो उनवान आहे जुज़ा ऐं ज़रबींदड़ उन्हनि जी मश्क आहे 3.1 उनखे पाण हल करण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे, मूं वक़्त खे बचाइण जे लाइ ही चार्ट सेट करे छॾियो आहे त जीअं तव्हांखे आसानीअ सां सम्झ में अची सघे। हिन मश्क में करिणो छा आहे हिन जो मक़सदु ॿुधी वठो। हिन में पाण कंदासीं पूरो वणजण जी चकास, यानी कहिड़ा अदद आहिनि जी फ़र्ज़ करियो ही मुख़्तलिफ़ अदद आहिनि, हिननि खे ॾिसणु शर्त ई छो त हीउ हिकिड़ो वॾो अदद आहे, हीउ हिकिड़ो वॾो अदद आहे, हीउ वॾो अदद आहे, हीउ वॾो अदद आहे। हिन खे ॾिसणु शर्त ई जेकॾहिं आउं तव्हां खां पुछां त छा ही 2 सां वंडी सघिजे थो, त तव्हां हिनखे सिर्फ़ु ॾिसण सां ई तव्हां ॿुधाए वेंदव त हा वंडे सघिजे थो बिना कुझु वंड करण जे। छा ही 5 सां वंडे सघिजे थो, तव्हां बिना हिनखे वंड करण जे तव्हां हिनखे ॾिसंदे ई तव्हां ॿुधाए वेंदव त हीउ 5 सां वंड करे सघिजे थो या न। ठीकु आहे, ऐं उहे ही हिकु तरह जी ट्रिक आहे। ठीकु आहे, हिकु तरह जी अटकल चल त उन में ही उहे अदद आहिनि, छो त सभु अदद न, सिर्फ़ु ही उहे अदद आहिनि जिन बाबति हीअ जेका मश्क आहे सा असांखे अटकलूं ॿुधाए थी, कुझु निशानियूं ॿुधाए थी त छा तव्हां खां पुछा करे हिन मां को बि अदद ऐं हिननि मां या को बि माण्हू को बि अदद लिखे ऐं तव्हां खां पुछे त छा 11 सां वंडे सघिजे थो, त तव्हां फ़ौरन जेको आहे सो बिना वंड करण जे तव्हां ॿुधाए सघंदव हा या न में जवाबु ॾेई सघो था। 9 सां पुछंदो तॾहिं बि तव्हां ॿुधाए सघंदव, यानी 2 3 4 5 6 8 9 10 11 12 15 ऐं 25 इन्हनि अददनि खे जी जेका पूरे वणजण जी चकास आहे सा पाण हिन मश्क में सिखूं था। सो अचो त हाणे 2 खां शुरू था कयूं। हाणे 2 जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में किताब जी एतिरी का ज़रूरत कोन्हे का फ़िलहाल, इनखे आउं रखां थो हिते। ठीकु आहे, हाणे 2 सां अदद कहिड़ो पूरो वणे थो, हर उहो अदद जंहिंजो एको ॿधी अदद हुजे त उहो 2 सां पूरो वंडिजी सघे थो। यानी ही उन जा मूं मिसाल लिखिया आहिनि त हिन जो एको ही पहिरियों अदद आहे। ठीकु आहे न, ही 2 आहे या 0 आहे या 4 आहे, इहो जेकॾहिं ॿधी हूंदो त पोइ उहो अदद वंडे सघिजे थो। यानी हर उहो अदद जंहिंजो एको जेको आहे सो हुजे ॿधी अदद, यानी 2 4 6 या 8 हुजे त उहो 2 सां पूरो वंडे सघिजे थो, बाक़ी ॿिया नथा वंडे सघिजनि। 3 सां कहिड़ो अदद वंडे सघिजे थो पूरो, हर उहो अदद जंहिंमें मौजूदु सभिनी अददनि जे जोड़ सां 3 पूरो वंडे सघिजे। ठीकु आहे, यानी ही हिकिड़ो वॾो अदद आहे, छा ही 3 सां वंडे सघिजे थो या न। हाणे पाण छा कंदासीं, हिन सभिनी खे पाण में जोड़ कंदासीं, 2 वाधू ॿुड़ी वाधू 3 वाधू ॿुड़ी वाधू 1, यानी 2 ऐं ॿुड़ी 2 थींदा, 2 ऐं 3 5 थींदा, 5 ऐं ॿुड़ी 2 5 थींदा, 5 ऐं हिकिड़ो 6। हाणे हिननि सभिनी जे जोड़ जो जवाबु आयो 6। 6 खे 3 वंडे थो, 6 खे 3 जो खोड़ो पूरो थो लॻे, यानी ही वंडे सघिजे थो। ठीकु आहे न, ईअं पाण जेकॾहिं हिननि मां जोड़ कंदासीं को बि फ़र्ज़ु करियो हिनखे ई पाण करियूं 3 ऐं 4 7 7 ऐं 2 9 9 ऐं हिकिड़ो 10, यानी हिन अदद में मौजूदु जेके अदद आहिनि उन्हनि जो जोड़ थिए थो 10। 10 खे 3 जो खोड़ो कोन थो लॻे, इन जो मतिलबु हिनखे 3 पूरो न वंडींदो। त अहिड़े नमूने सां ही जेके बि अदद आहिनि हिननि जे जोड़ सां 3 पूरो जो जोड़ जेको आहे उन सां 3 वंडे थो, उन जे करे अहिड़े क़िस्म जा जेके बि अदद हूंदा उन्हनि खे 3 पूरो वंडींदो। हाणे अचूं था 4 ते। ठीकु आहे, 2 थी वियो, 3 थी वियो, 4 ते हर उहो अदद जंहिंजा एका ॾहाका ॿुड़ी हुजनि या उन्हनि मां ठहंदड़ अदद 4 सां पूरो वंडे। ठीकु आहे, यानी केॾो वॾो अदद हुजे पाण सिर्फ़ु हिन जा आख़िरी एका ॾहाका ॾिसंदासीं, जेकॾहिं उहे ॿुड़ी ॿुड़ी आहिनि त बसि उहो त पूरो ई वंडींदो। क्लियर थी वियो, पर जेकॾहिं अदद ॾिनल आहिनि त पोइ वरी उन्हनि एकनि ॾहाकनि खां ॾिसूं त ही घणा आहिनि 32 आहिनि, ही 56 आहिनि, 32 खे 4 जो खोड़ो लॻे थो, अचूं 32, उन जे करे ही वंडे सघिजे थो। 56 14 चौक 56, यानी ही बि पूरो वंडे सघे थो। सो उन जे करे बाक़ी अहिड़ा अदद जिन जे हिन जो सां जेकॾहिं 4 पूरो न वंडे त उहो कोन वंडबो, ऐं जेकॾहिं 2 ॿुड़ियूं न हुजनि तॾहिं बि 4 सां पूरा न वंडबा, पाछी बचंदी। ठीकु आहे,
हाणे अचूं था 5 ते। हर उहो अदद जंहिंजो एको 5 या ॿुड़ी हुजे, यानी रक़म केॾी बि वॾी हुजे पर जेकॾहिं आख़िर में 5 या ॿुड़ी आहे त उहो जेको आहे सो 5 सां पूरो पूरो वंडिजी सघे थो, पाछी ॿुड़ी बचंदी। ठीकु आहे, बिल्कुलु आसान ट्रिक आहे। 6 खे पूरो वंडण जी निशानी आहे त हर उहो अदद जेको 2 ऐं 3 ॿिन्ही सां पूरो वंडिजे, ईअं न त सिर्फ़ु 2 सां वंडिजे पर 3 सां न वंडिजे, या 3 सां वंडिजे पर 2 सां न वंडिजे, ईअं न, 3 सां बि वंडिजी वञे 2 सां बि वंडिजी वञे त उहो। हाणे 2 सां हिन खे को बि अदद आहे, फ़र्ज़ करियो हीअ था खणूं, त पहिरीं छा कंदासीं, 2 सां छा वंडिबो त 2 जी निशानी आहे त जंहिंजो एको ॿधी हुजे। जी हा, हिन जो एको ॿधी आहे, यानी 2 सां वंडिजी वेंदो। 3 सां वंडण जो मतिलबु आहे त टिनी हिननि सभिनी जो जोड़ 3 सां वंडे। ठीकु आहे, त 4 ऐं 3 7, 7 ऐं 5 12, 12 ऐं 2 14, 14 ऐं 4 18, 18 3 सां बि पूरो वंडिजे थो, 6 टिका 18। सो उन जे करे ॿिन्ही सां पूरो वंडिजे थो, सो ही 6 सां बि पूरो वंडिजी वेंदो। ठीकु आहे न, सो ही उहे अदद जा मिसाल आहिनि जेके 6 सां पूरा वंडबा, छो त इहे 2 सां बि वंडिजनि था, 3 सां बि वंडिजनि था। हाणे अचूं था 8 ते। हर उहो अदद जंहिंजा एका ॾहाका 100, एका ॾहाका 100 ॿुड़ी हुजनि या उन्हनि मां ठहंदड़ अदद जेको आहे सो 8 सां पूरो वंडिजे। एका ॾहाका रक़म केॾी बि वॾी हुजे, पाण हुन जा एका ॾहाका 100 ॾिसंदासीं। जेकॾहिं एका ॾहाका 100 यानी 3 ॿुड़ियूं आहिनि त पोइ त उहो बिल्कुलु वंडिजी वेंदो। जेकॾहिं को अदद आहे त पोइ वरी पाण उन अदद खे ॾिसंदासीं त छा उन सां वंडिजे थो, हिन सॼी खे न ॾिसंदासीं। हीअ आहे 816, त 816 खे 8 जो खोड़ो लॻंदो, छो त 1 अठा 8 वरी ही 16 थींदा, 2 अठा 16 हिन खे लॻी वेंदो। सो उन जे करे इहो जेको आहे सो 8 सां पूरो वंडिजी वेंदो। हाणे अचूं था 9 ते। ठीकु आहे, हर उहो अदद जंहिंमें मौजूदु अददनि जे जोड़ सां 9 पूरो वंडिजे। ठीकु आहे, 9 बिल्कुलु 2 वांगुरु ई आहे, हिननि जो जोड़ जेकॾहिं 9 सां पूरो वंडिजे थो। हाणे हिन मां ही खणूं था, फ़र्ज़ करियो त हीअ 4 ऐं ॿुड़ी 4, वरी बि हिते बि 4 थींदा, पर 4 ऐं 5 9, 9 खे 9 जो खोड़ो लॻे थो हिकु चकर। अहिड़े नमूने सां ही 5 ऐं 3 8, 8 ऐं 8 16, 16 ऐं 2 18, 18 खे 9 जो खोड़ो 2 चकर लॻे थो, उन जो मतिलबु त ही वंडे सघे थो। ठीकु आहे, बिल्कुलु 2 वांगुरु ई आहे। हाणे अचूं था 10 ते। बिल्कुलु आसान, हर उहो अदद जंहिंजो एको ॿुड़ी हुजे, यानी आख़िर में एको जंहिंजो 0 आहे, रक़म केॾी बि वॾी हुजे 10 सां ज़रूरु वंडिजे। हाणे अचूं था 11 ते। ॾाढो दिलचस्प आहे, सभिनी मां दिलचस्प 11 आहे। हर उहो अदद जंहिंजे 21 ऐं ॿधी जायुनि ते ईंदड़ अददनि जो जोड़ बराबरि हुजे। ठीकु आहे, यानी ही आहे 21 ऐं ही आहिनि ॿधी, ही 21 ही ॿधी, ही 21 ही ॿधी, ही अॻिते बि थी था सघनि। ठीकु आहे, फ़र्ज़ करियो हिन खे अञा वधायूं त जेको आहे सो मतिलबु ईअं ई ईंदा वेंदा। ठीकु आहे, ही थी वियो त ही बि थी वियो। ठीकु आहे, त हाणे ही ईअं थींदा वेंदा, भले केॾी वॾी रक़म हुजे, उन जा ही फ़र्ज़ करियो ही ऐं ही जोड़ थींदा, ॿियो ही ऐं ही जोड़ थींदा। ठीकु आहे, त फ़र्ज़ करियो ही 7 ऐं 2 9, 9 ऐं ॿुड़ी 9 रहिया। ठीकु आहे, अहिड़े ई नमूने सां 3 ऐं 6 9, 9 ऐं ॿुड़ी 9 रहिया, यानी इहे 9 9 थी विया, यानी बराबरि थी विया। इन जो मतिलबु त 11 सां पूरा वंडबा। अहिड़े नमूने सां हिननि खे बि खणी थो सघिजे, 5 ऐं 6 11, वरी 6 ऐं 5 11, त यानी बराबरि वंडी सघंदा। ठीकु आहे न, 3 ऐं 2 5 ऐं 4 ऐं 1 5, यानी रक़म केॾी वॾी हुजे पर 21 ऐं ॿधी जायुनि ते ईंदड़ अददनि जो जोड़ जेकॾहिं बराबरि हुजे त 11 सां पूरा वणबा। ठीकु आहे, हाणे अचूं था 12 ते। 12 बिल्कुलु आसान आहे, हर उहो अदद जेको 3 ऐं 4 ॿिन्ही सां पूरो वणिजे। जी पाण 6 जो कयो आहे। ठीकु आहे न, यानी हिन अदद खे ॾिसूं, उहो 3 ऐं 4 सां पूरो वणिजे, 3 सां वणिजे, 4 सां वणिजे। हाणे 3 जो तरीक़ेकार इहो आहे त हिन सभिनी खे पाण जोड़ करियूं। ठीकु आहे, जेकॾहिं उन सां वंडे, ठीकु त ही थींदा 2 ऐं 3 5, 5 ऐं 4 9, हिते त ॿुड़ी थींदी त 9 ऐं 8 17, 17 ऐं 4 21, त 21 खे 3 जो खोड़ो लॻे थो बिल्कुलु, त इन जो मतिलबु 3 सां वञे। हाणे अचो त 4 ते। 4 जो रूल आहे त आख़िर में 2 ॿुड़ियूं हुजनि या जेको आहे
एका ॾाका ॿुड़ी हुजनि या त उन्हनि मां ठहंदड़ अदद खे 4 लॻे ठीकु आहे त हाणे ही आख़िरी फ़र्ज़ु करियो हिन जा ही ॾिसूं त हिननि ॿिन्ही खे 4 जो खोड़ो ई ॿिचो 8 1 चऊं 4 ठीकु आहे न यानी हिन खे वंडे थो पूरो त हिन अदद खे 4 बि वंडे पियो 3 बि वंडे पियो यानी हिन खे 12 बि वंडींदो हिन खे ॾिसूं त बिल्कुलु वंडे सघे थो छो त आख़िर में ॿुड़ियूं आहिनि यानी 4 वंडींदो ऐं हिननि सभिनी जो जोड़ हुई 3 थींदो त 3 सां वंडींदो उनजे करे इहो इन जो मिसाल आहे त इहो 12 खे वंडींदो ठीकु आहे हाणे चऊं था 15 ते 15 बिल्कुलु सेम टू सेम आहे हर उहो अदद जेको 3 आई 5 सां अलॻि अलॻि वंडिजे ठीकु आहे हाणे इन ते टाइम नथो ज़ाया करे तव्हां सम्झी विया हाणे अचूं था 25 ते हर उहो अदद जंहिंजे एकनि ॾहाकनि मां ठहंदड़ अदद 25 सां पूरो वंडे यानी एका ॾहाका हीअ ॾिसंदासीं ही 25 आहे 25 खे 25 जो खोड़ो लॻे थो 75 खे 25 जो खोड़ो लॻे थो 3 चकर उनजे करे ही रक़म केॾी वॾी हुजे पर असां ॾिसण शर्त ई चई वेंदासीं त इहा 25 सां वंडे सघिजे थी तो दोस्तों ही हुई हिकिड़ी सिंपल तव्हांजी मश्क जंहिंमें जेके बि सुवाल ॾिनल आहिनि हिन में मूं ॾिसी छॾिया आहिनि तव्हां सां यकीनन ई मसइलो मश्क न कंदी सो ही मश्क अॼोकी तव्हांजी थी वई ऐं हिन जा सभु तव्हां करे अचिजो बिल्कुलु 11 हिसाब आहिनि ठीकु आहे त पोइ वरी पाण ॿीहर 3 ॾहाई 2 में मिलंदासीं रियाज़ी पढ़ो मैथ इज़ मैजिक यादि रखो मरण खां पोइ बि रियाज़ी कमु ईंदी महिरबानी जीअं सिंध जी तालीम